हिन जे लाइ परेशान आहे, हिन जे लाइ हेॾे हेॾे छा आहे? दोस्तनि नथा ॻाल्हाइनि, उन्हनि जी मर्ज़ी आहे। नज़रअंदाज़ था कनि, उन्हनि जी मर्ज़ी आहे। तूं छो परेशान आहे? भला उन्हनि जे ॻाल्हाइण न ॻाल्हाइण सां तोखे कहिड़ो फ़र्क़ु आहे छा फ़र्क़ु तोखे? हिकिड़ो वक़्तु ईंदे जो इहे नंबर तुंहिंजा तलाश कंदा। ॿ ॻाल्हियूं ॿुधायां, तूं बि कमु करणु शुरू कर। पंहिंजे घर खे टाइम ॾे, पंहिंजे घर जे भातियुनि सां दिलि लॻाए, पंहिंजे ॿचिड़नि सां दिलि लॻाए, पंहिंजी अधी भेण नंढे भाइरनि सां उन्हनि सां दिलि लॻाए, पंहिंजे कमनि में पाण खे मसरूफ़ कर, किताब खोल, पंहिंजे किताबनि सां प्यारु कर। हा, जेकॾहिं दुकानु आहे त दुकान ते वञी कुझु टाइम पास कर। जे दुकान में न आहे त स्टडी करे थो न, पंहिंजी राइटिंग ठाहे, बुक खणी बि पंहिंजी राइटिंग ठाहे, घर जे कमनि में मसरूफ़ कर। उन्हनि जी यादूं तुंहिंजे दिमाग़ ते न ईंदियूं, आज़माए ॾिस। नंबर 2, मोबाइल खे घटि टाइम ॾे। मोबाइल पंहिंजो पाण खां परे कर। मोबाइल तोखे जीअण जा रस्ता न ॾींदी। मोबाइल तोखे अॻिलनि ते रीस ॼाराईंदी। रीस बि उहा जेका निकमी आहे, न कम जी आहे न कार जी आहे। हा, रुगो तोखे ख़्याल ॾेखारींदी वॾा। हाणे हैसियत तुंहिंजी उहा लभे कोन, तूं ख़्याल ॾिसे वॾा, त पोइ पुट ज़हनी मरीज़ त थींदो न। हिन खां बहितर आहे इहे शयूं पंहिंजे हथ में रखे थो न, त इन्हनि सां ज़्यादा चाहत न रख। इहे तोखे कुझु बि न करणु ॾींदी। जेतिरी मोबाइल घणी यूज़ कंदे, वरी इहा ई मोबाइल यूज़ कंदे कंदे रखंदे न, त वरी बाद में तोखे बेक़रार करे छॾींदी, बेचैन करे छॾींदी, सुकून तबाह ऐं बर्बादु करे छॾींदी। तूं अॻिते छा थो थियणु चाहे, हाणे ई सोच। पंहिंजी मंज़िलनि जे लाइ सोच, हिन हुननि जे लाइ न सोच।